नवंदरमावा के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली जहांगीर जी रिपोर्ट मुताबिक़ नवंदरो लॻी देव कुबरो में भुट्टो ख़ानदान जे 40 एकड़ ज़मीन ते ॻोठु मस्ती खान चांडियो वासी चांडिया बिरादरीअ जे ॾोहारी माण्हुनि पारां ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिश करण ऐं हथियारबंद साण करे समूरो फ़सुल फुरे वञण वारे अमल ख़िलाफ़ भुट्टो ख़ानदान जे नौजवान खुदा बख्श भुट्टो पारां गड़ी खुदा बख्श भुट्टो में इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ लाइ अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जिते ॻाल्हाईंदे खुदा बख्श भुट्टो चयो त असां भुट्टो ख़ानदान जी मोरूसी ज़मीनूं मुख़्तलिफ़ हंधनि ते आबाद आहिनि, जंहिंमां देव कुबरो में असांजी 40 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते ॻोठु मस्ती खान चांडियो जा कुझु ॾोहारी क़िस्म जा माण्हू हिदायतुल्लाह ज़मान वहीद चांडियो ज़ाहिद चांडियो ऐं ॿिया पंहिंजे हथियारबंद साथियुनि सां गॾिजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं कुझु करप्ट माण्हुनि सां मिली हुननि कूड़ा ज़रई पासबुक बि ठाहिराया आहिनि ऐं हथियारनि जे ज़ोर ते असांजे कुड़मियुनि ऐं कमदारनि खे यरगुमाल बणाए ज़मीननि मां तयारु फ़सुल ज़बरदस्ती खणी विया आहिनि, जंहिंजी मां पुलिस वटि शिकायत बि दर्ज कराई आहे, पर पुलिस हुननि ख़िलाफ़ कुझु बि नाहे कयो। हुन मुल्क जे आला अदालत जे चीफ जस्टिस आर्मी चीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आला अख़्तियारनि खे अपील कई त मामले जो फौरी तौर नोटिस वठी ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जेकॾहिं मूंखे या असांजे ख़ानदान जे कंहिं बि माण्हूअ खे नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल जवाबदार हूंदा। इहो पैदा कयो आहे कि चांडिया कम्यूनिटी आहे जेको आहे सो दहशतगर्दी ऐं पंहिंजो मनशियात ऐं लुटमार ऐं इलाइक़े में ख़ौफ़ो हिरास जी हिकिड़ी अलामत बणिजी चुकी आहे, जंहिंजी जेको आहे सो गवाही उते सभु जेको आहे सो उतां जा लोकल माण्हू तव्हांखे ॾींदा। की ज़मीन आहे इहा ज़मीन असांजी मारूसी आहे, देह कुबड़े में 27 सर्वी नंबर खां वठी 38 सर्वी नंबर ताईं फिरंदियूं हिन महिल असां वटि पहुतियूं। हिननि जो इहो आहे त हेतिरी ज़मीन असांजी आहे, ज़मीन तव्हांजी आहे कहिड़े हिसाब सां? हे जेको आहे सो पंहिंजा